अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में वाक़े भली कार त चऊं आया हूँ अवां सां गॾु नाशिया मीर। नाज़रीन, मुल्क में 8 फरवरी ते ऐलानियल चूंडनि जे हुल हंगामे में सुप्रीम कोर्ट मां हिकु अहम ख़बर साम्हूं आई। उहा ख़बर इहा हुई त सियासतदाननि जी जेका हयात नाअहली हुई उहा सुप्रीम कोर्ट ख़त्म करे छॾी आहे। गॾोगॾु अहम रिमार्क्स बि साम्हूं आया। पंहिंजी ऑब्ज़र्वेशन में इहा ॻाल्हि थी त आइन जे आर्टिकल 62(1)F तहत नाअहली जे मुद्दे जे हवाले सां केस जी ॿुधणीअ बाद सुप्रीम कोर्ट 6-1 जे तनासुब सां जेको फ़ैसिलो ॾिनो उन में इहो ॼाणायो त हाणे कंहिं बि सियासतदान जी हयात नाअहली न थींदी। चीफ जस्टिस सरबराही में 7 रुकनी बेंच ने अहम केस की ॿुधणी कई ऐं इहो बि ॼाणायो त आर्टिकल 62(1)F तहत हयात नाअहली जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे थो। हीउ तसवुर बुनियादी हक़नि वारी शिकनि सां हम आहंग नाहे ऐं आर्टिकल 62(1)F तहत हयात नाअहली चूंड विढ़ण ऐं अवाम जे वोट जे हक़ सां टकराव में आहे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो त इलेक्शन एक्ट तहत मुक़ररु कयल नाअहली जी सज़ा 5 साल बरक़रार रहंदी। वाज़े रहे त 2017 में इलेक्शन एक्ट में पार्लियामेंट तरमीम कई हुई जंहिं मूजिबि नाअहली जी वधि में वधि सज़ा 5 साल मुक़ररु कई वई। नाज़रीन, फ़ैसिलो साम्हूं अची चुको आहे, उनखां पोइ रद्द अमल बि साम्हूं अचे पियो जेको असां ॾिसूं था त फौरी तौर ते जेके हिन फ़ैसिले जा असर नज़र आया ज़ाहिर आहे उहे जुडिशल फ्रंट ते बि आहिनि, उहे सियासी फ्रंट ते बि नज़र अचनि पिया। मियां नवाज़ शरीफ़ साहब ऐं IPP जा जेके सरबराह आहिनि जहांगीर तरीन साहब, उन्हनि ॿिन्ही जी जेका नाअहली हुई उहा ख़त्म थी चुकी आहे, जंहिंखां पोइ हू ॿई चूंड विढ़ण लाइ अहल करार ॾिना विया आहिनि ऐं हू अहल आहिनि चूंड विढ़ण लाइ। पर हिन फ़ैसिले जा जेके लॉन्ग लास्टिंग जेके लॉन्ग रन में जेकर असां ॻाल्हि कयूं त कहिड़ा असर हूंदा हिन ॿिन्ही फ्रंट्स ते, उन ते तफ़सीली प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿियूं डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं पॉलिटिकल फ्रंट ते जुडिशियल फ्रंट ते बि खोड़ डेवलपमेंट थियनि पियूं, खोड़ अहम केसिस आहिनि जेके हिन वक़्तु हलंदड़ आहिनि। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे जो तारुफ़ असां कराईंदसि, कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तहज़ीर निगार आहिनि ख़ुर्शीद अब्बासी साहब, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर करीम ख्वाजा साहब, मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि मियां अज़ीम साहब आहिनि, मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि ऐं सीनियर कानूनी माहिर आहिनि शबीर शेर साहब, उहे पिणु अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। मां सभिनी खे भली कार ऐं सभिनी जी महिरबानी मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं सभिनी जी इजाज़त सां शबीर शेर साहब अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। जेतोणीकि जेके असीं ॾिसूं था त जेके फौरी तौर ते हिन फ़ैसिले जा असर नज़र आया आहिनि उहे उनजो ज़िक्र मूं करे छॾियो, पर जेके लॉन्ग रन में असीं ॾिसूं त उहे असर कहिड़ा मां ॾिसो पिया, कहिड़ा असर सियासी फ्रंट ते या जुडिशियल फ्रंट ते नज़र ईंदा। छा ईअं चई सघिजे थो त हिन फ़ैसिले खां पोइ जेको सियासी इंजीनियरिंग जो अदालती दर हो उहो हाणे बंदि थी चुको? मसइलो इहो न आहे, मसइलो इहो आहे त इन जी का ज़मानत कान्हे त मुस्तक़बिल में वरी साॻियूं अदालतूं साॻा ई फ़ैसिला फेराए छॾनि, छो त इहो सॼो जेको कुझु बि थींदो रहियो आहे इहा सॼी जेका आहे हुन में अदलिया बि इन गेम जो हिसो रही आहे। अॻ में बि इहा साॻी अदालत हुई जॾहिं इहे फ़ैसिला ॾिना नाअहली जा, ऐं अॻिते हली वरी जेकॾहिं कयो पॉलिटिकल सीनेरियो तब्दील थो थिए पियो, इहा ई अदालत वरी साॻे ई हिनखे फेराए ईंदी 5 सालनि जे लाइ। जिन सियासतदाननि खे आउट करणो हूंदो, जेके ॾण वणंदड़ हूंदा, जेके न वणंदा, उहे इलेक्शन जो जेको माहौल आहे उहो अञा ताईं बणिजी न सघियो आहे। उनजे पुठियां इहा ॻाल्हि कोन्हे, इहो सबबु कोन्हे को, उनजे पुठियां ॿियो सबबु आहे। उहो सबबु आहे त PTI वॾे तइदाद में पार्टिसिपेट पई करे इलेक्शन में, जेके रोकण जी कोशिशि कई वई, उहा रुकिजी न सघी त उनजे लाइ ज़ाहिर आहे त हिननि खे इलेक्शन कराइणु ॾाढो ॾुखियो थो लॻे पियो। उनजे करे ई जेके जेको सरकारी धुर जा माण्हू हुया उन्हनि सेनेट में जेको बिल पास करायो, रेज़ोल्यूशन जेका असां पास करायो इलेक्शन जे लाइ, ज़ाहिर ते जेके ख़ुदि हुकूमत वेठी आहे उहा पाण ई जेका उन में रुकावटूं पई विझे, पाण ई उहे बि लिंक उन्हनि खे, छाकाणि त जेको पंजाब जे अंदरि या KPK जे अंदरि इलेक्शन कैंपेनिंग जे लाइ निकिरनि था पिया त हुननि खे ज़ाहिर त माण्हू ॿुधण लाइ तयारु कोन्हनि खे। काफ़ी जॻहियुनि ते इहो थियो आहे त माण्हुनि चोर चोर जा नारा आया आहिनि हिननि खे ॾिसी करे, उहे शयूं हिननि खे पाण खे सुझनि थियूं पियो त हिननि जे लाइ इलेक्शन हींअर जेका उहा ॾाढी ॾुखी पई पवे। इनजे लाइ इनजे इंतज़ार में कोन हुया त कोई 25 सालनि वारो मामिलो जेको आहे इहो हल थिए त पोइ ई अमरा जेके आहिनि से इलेक्शन खे पार्टिसिपेट कनि, इहा ॻाल्हि ई कान हुई। असल ॻाल्हि उहा आहे जेका हिननि खे रोके थी पई त माण्हू हिननि खे ॿुधण लाइ तयारु न आहिनि ऐं माण्हू हिननि जे प्रोग्रामनि खे अटेंड करण लाइ तयारु न आहिनि। जेकॾहिं कनि था पिया त हाणे बलूचिस्तान में तव्हां ॾिठो जेको मियां साहब जो प्रोग्राम थियो आहे, सफ़ा यानी हिकिड़े
बंदि कमरे में जेको आहे सुम्हिया साहब पंहिंजो प्रोग्राम करण ते मजबूर थियो। ओपनली करण जी जेका असां हुन में कान थी हिमत बुझे न भैया मां जेको ॾिसां थो पियो इलेक्शन वारो माहौल थींदो मूंखे नज़र कोन थो अचे पियो। जी जी अब्बास साहब अवां कीअं ॾिसो पिया शबीर साहब पंहिंजो तजुर्बो ॿुधाइनि पिया ऐं सम्झनि था त इलेक्शन वारो माहौल जुड़े बि कोन पियो ऐं जेके रुकावटूं मुसलसल साम्हूं अचनि पियूं त माहौल जुड़ंदे नज़र कोन पियो अचे उन्हनि खे। बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। शबीर साहब जी चयो त भई असांजो मसइलो इहो आहे त तहरीक इंसाफ़ कीअं रोके। हाणे उनखे रोकण जा तरीक़ा आहिनि। हाणे उन में ख़बर पई आहे त विच ते हुन वकील जमा कया कुझु तहरीक इंसाफ़ वारनि जिन खे इलेक्शन विढ़ाइणु चाहिनि पिया या उहे माण्हू जिन जी पंहिंजे जेके ज़ाती हल्का हूंदा आहिनि आबाई हल्का जंहिंखे चइबो आहे उहे जमा कया। हाणे उहे आज़ाद जे तौर ते बचनि पिया। जेकॾहिं आज़ाद उम्मीदवार जे तौर ते तहरीक इंसाफ़ जी सपोर्ट सां जेकॾहिं के अच्छा ख़ासी तइदाद थी वञे त पोइ नून खे हुकूमत कीअं मिलंदी। ऐं इहा बि इहे बि तरह आहिनि त अंदरूनी तौर ते पीपुल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ जा राब्ता आहिनि पाण में। ऐं अॻिते हली जेको आहे सो जेको नारो लॻे पियो त अॻिला वज़ीर आज़म बिलाल भुट्टो थी सघे थो त अॻिते हली इहे मामला ईअं गड़बड़ थियनि। हाणे जेके इंटेलिजेंस जूं रिपोर्टूं आहिनि या इन बुनियाद ते जेको आहे इहो फ़ैसिलो करायो वियो त भई कंहिं न कंहिं तरीक़े सां को टाइम वरी वरितो वञे त इलेक्शन मुलतवी थियनि त वरी कंहिं ॿिए तरीक़े सां कंहिंखे पोइ करे सघिजे। त मां सम्झां ॾिसो न हिकिड़ी अजीब क़िस्म जी सूरत हाल आहे। हिकिड़ा एॾा दिलि ते आहिनि जो तव्हां सभु कुझु हवाले करे छॾियो हुकूमतूं हर शइ जीअं वणे तीअं कयो वरी अचानक उहे दिलि तां जॾहिं रहनि था त वरी इन्हनि जहिड़ो को ख़राबु आहे ई कोन। हाणे इहो सॼो मामिलो जेको आहे सो माण्हू आम माण्हू भुगते थो छो त जेके इलेक्शन न थींदियूं तॾहिं बि आम माण्हू जो नुक़सानु आहे। त जे पार्लियामेंट न हूंदी तव्हां वटि इदारा न ॾेई सघंदा त इहो आम माण्हू मुतासिर थींदो। त इन करे इलेक्शन जो वक़्त ते हुजणु तमामु ज़रूरी आहे। इन करे तव्हांखे जमहूरी मुल्क आहे ऐं जमहूरी प्रोसेस हलायो था त पोइ उन में आम माण्हू खे मुतासिर न थियणु खपे। भली तव्हां सियासी इख़्तिलाफ़ हुजनि भली तव्हां कंहिं पार्टी खे अॻिते आणो कंहिंखे पोइ कयो। ऐं अॼुकल्ह एॾो सवलो थी वियो आहे जो कंहिं ज़माने में ॾाढियूं शयूं खुफ़िया हूंदियूं। हाणे हर को महसूसु करणु लॻे थो त भई कहिड़ी पार्टी खे सपोर्ट मिले थी कहिड़ी पार्टी जो वज़ीरान थियण वारो आहे कंहिंखे नथी मिले केरु छा थो करे केरु कीअं थो करे सॼियूं शयूं साम्हूं अची वियूं। तंहिं करे इहो मामिलो इन क़िस्म जो आहे। पाण अॻिते ॾिसूं हाणे कहिड़ो पर अब्बास साहब जीअं ज़िक्र थियो हिते पीटीआई जो त हाणे पीटीआई वारो मामिलो अञा सुभाणे हिकिड़ी बेंच बि उन्हनि जोड़ी आहे जेका सुभाणे ॿुधंदी हिन मामले खे ऐं हीउ बेट जो वारो निशान हुजे या पीटीआई जो लेवल प्लेइंग फील्ड वारो मामिलो हुजे अञा बि पर हिन वक़्तु जेका बदिलियल अदालती सोच जे कॉन्टेक्स्ट में जेकॾहिं ॻाल्हि कजे हिन वक़्तु अदालत पाण बि तमामु घणी सरगर्म आहे त जेके बि कारा दाग़ लॻल हुआ उन्हनि खे धोइजे ऐं माण्हुनि उमेदूं बि खोड़ लॻायूं आहिनि त रिलीफ जो आसिरो को अव्हांखे नज़र अचे पियो। ॾिसो जेको हिननि पॉलिसी इख़्तियार कई आहे ख़ासि तहरीक इंसाफ़ उहो इमरान ख़ान पाण ख़ुदि पहुचणु चाहे थो। हुननि नवां चेहरा नवां माण्हू नए तरीक़े सां उहो अॻिते आणणु चाहिनि था। पर हाणे जेके रिपोर्टूं आहिनि उन मुताबिक़ त जेको आहे इहो मामिलो गड़बड़ थी सघे थो न। हाणे इहो छा तरीक़ो थींदो कीअं थींदो हाणे तहरीक इंसाफ़ इन्हनि तमामु मामलनि जे बावजूदि तमामु सख़्तियुनि जे बावजूदि सियासत करे पई कंहिं तरीक़े सां करे पई इहो मां सम्झां थो हिकिड़ो जेके पॉलिसियूं ठाहिनि था पॉलिसी मेकर उनजे लाइ वॾी चैलेंज आहे। ठीकु ऐं मूंसां गॾु करीम ख्वाजा साहब आहिनि मियां अज़ीम साहब बि आहिनि। करीम ख्वाजा साहब पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे जेके पंहिंजी पार्टी अंदरि उम्मीदवार वज़ीर आज़म लाइ नामज़द करणु मंशूर जो ऐलान करणु ही सभु उहे मामला आहिनि जेके प्रैक्टिस में अचनि था जॾहिं इलेक्शन वारा मामला साम्हूं अचनि था। पर उन सां गॾोगॾु जेको हीउ कॉन्फिडेंस आहे जंहिंमें असीं ॾिठोसीं शुरूआति उतां थी जॾहिं लेवल प्लेइंग फील्ड खे वठी करे तमामु घणियूं शिकायतूं तमामु घणा मामला हुआ आहिस्ते आहिस्ते उहे हिकिड़े अहिड़े कॉन्फिडेंस में तब्दील थी चुका आहिनि जेको हिन वक़्तु जेका ॻाल्हि जेके अॼु बि बयानु साम्हूं आया आहिनि ॼाणाए पियो वञे त जंहिं हंधि जिस चए पियो वञे त ऊंट जहाँ करवट बैठेगा वहीं हुकूमत बनेगी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां तमामु घणो कॉन्फिडेंस उनजे पुठियां छा आहे जीअं बाज़ी साहिब हिते ज़िक्र कयो या जेके आज़ाद मुख़्तलिफ़ फॉरम्स ते जेके ॻाल्हियूं बहस हेठि आहिनि त किथे न किथे बैकडोर ते कुझु अहिड़ा मामला आहिनि जंहिंजे करे हीउ कॉन्फिडेंस तमामु घणो वधियो आहे। महिरबानी नाज़िया मसइलो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सम्झे थी त इलेक्शन्स थियणु खपनि इन सवाइ पाकिस्तान जी सर्वाइवलिटी पाकिस्तान जी बका ख़तरे में थी सघे थी ऐं इलेक्शन केर बि खटे असीं वेलकम कंदासीं। पीटीआई अगरि खटे थी त तमामु सुठी ॻाल्हि आहे नून थी खटे तमामु सुठी ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी बि तबाद में करे पई त इलेक्शन थीने असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वज़ीर आज़म थीन
कॉन्फिडेंस नेचुरली माण्हुनि खे ॾियणो आहे, हैंड्स अप करे या मीटिंग्स करे न करणु, इलेक्शन कैंपेन न हलाइणु, इहो मैसेज ॾियणु त इलेक्शन डिले कर, इहो त मेरे ख़्याल सां आवाम जे लाइ बहितरी कान्हे। कॉन्फिडेंस त पॉलिटिकल पार्टीज़ ॾींदियूं आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी कॉन्फिडेंस ॾिए पई त कंहिं बि सूरत में इलेक्शन्स थी ऐं जेको बि खटे हुननि खे हुकूमत मिले, PTI खे मिले हुकूमत, असांखे को एतिराज़ कान्हे। ऐं अगरि ॿी का पार्टी अचे थी त असांखे को एतिराज़ कान्हे। जेकॾहिं असां गिव अप कंदासीं ऐं चवंदासीं त इलेक्शन कोन थींदा या ख़तरो आहे या जेको आहे सो 4 महीना डिले कयो त मुंहिंजे ख़्याल सां इहो पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन सां गद्दारी हूंदी। असां कॉन्फिडेंस आवाम खे ॾियूं पिया ऐं इहो नेचुरल कॉन्फिडेंस आहे, हिन में का कंस्पायरेसी कान्हे ऐं इलेक्शन थियणु खपनि, ॿियो को हल ई कोन्हे जेकॾहिं पाकिस्तान खे अॻियां वधिणो आहे। ऐं इंटरनेशनल वर्ल्ड बि एक्सेप्ट कोन कंदी, फाइनेंशियल एड्स बंदि थी वेंदी ऐं हींअर जेको काकड़ साहब जिते बि वियो आहे उनखे का पज़ीराई कान मिली आहे, बिकॉज के जेके इलेक्टेड गवर्नमेंट्स आहिनि उन्हनि खे पज़ीराई मिलंदियूं आहिनि, बाक़ी इहे सभु आहे वॉश। ठीक, तो करीम साहब इन ख्वाहिश त ही इलेक्शन वक्त ते थियनि, इन सां गॾोगॾु छा पीपल्स पार्टी प्रैक्टिकल बुनियादनि ते को किरदार बि अदा करणु वञे पई हिन ॾिस में? किरदार इहो आहे त जेकॾहिं असां विन कयोसीं त हुकूमत ठाहींदासीं। सम्झ में इहा ॻाल्हि अचे पई त अगरि क़ौमी हुकूमत ठहंदी, घणी सीटूं मुख़्तलिफ़ पार्टीज़ खणंदियूं ऐं असां इहो चवंदासीं त PTI खे फुल पार्टिसिपेशन मिलणु खपे, लेवल प्लेइंग फील्ड मिलणु खपे ऐं भले सुभाणे जेको भले जो निशान जे जेका ईंदी वर्डिक्ट उहो सुप्रीम कोर्ट छा थी ॾिए मूंखे ख़बर न आहे, पर बहितर आहे त हुनखे मिलणु खपे ऐं पार्टिसिपेशन बि, बिकॉज अगरि का हिकिड़ी पार्टी नथी पार्टिसिपेट करे, असां इहो मुश्किल वक़्तु ॾिसी चुका आहियूं भुट्टो साहब जे तौर में। भुट्टो शहीद खे जॾहिं लाथो वियो हो तॾहिं इहो चयो, हुन चयो त मुस्बत नतीजा खपनि था, छा चयो हो मुस्बत नतीजा। 11 सालनि खां पोइ बि इलेक्शन थिया त पीपल्स पार्टी बेनज़ीर शहीद जी क़यादत में इलेक्शन खटी, त असीं सम्झूं था त मुस्बत नतीजा अवाम ॾींदी आहे, जेको अवाम जंहिंखे चाहे उनखे चूंडी। असीं छो चाहियूं त PTI ॿाहिरि हुजे, ॿी का पार्टी ॿाहिरि हुजे, तो असां पंहिंजे पास्ट एक्सपीरियंस ते इहो सम्झूं था त कंहिं बि सूरत में इलेक्शन थियणु खपनि। मुस्बत नतीजा जेको ज़िया चवंदो हो इहा ग़लति ॻाल्हि आहे, क़ाबिल मज़म्मत आहे ऐं अगरि इहो चीज़ रही त जीअं भुट्टो साहब या ॿी शहीद खटी वई इलेक्शन, इहो ई थींदो पाकिस्तान में। हिन करे असां इन चीज़ ते, इन कंस्पायरेसी ते बिलीव नथा कयूं। ठीकु, त तव्हां ऐं करीम साहब गॾो गॾु हिनखे बि ज़रूरु वाज़े कजो, जीअं मां फरमायो त लेवल प्लेइंग फील्ड सभिनी जो हक़ आहे, PTI खे बि मिलणु घुरिजे, पर हुन सां गॾो गॾु माहिरनि जो इहो ख़्यालु आहे त जेको हिन वक़्तु मामला हलंदड़ आहिनि उन में ख़ासि करे जेकॾहिं हीउ बेट वारो निशान आहे, इन जी सुभाणे ॿुधणी बि रखियलु आहे, त माहिर इहा ॻाल्हि कनि पिया त इलेक्शन कमीशन जो जेको केस आहे बुनियादु तमामु घणो मज़बूत आहे हिन हवाले सां, ऐं ख़ुदि PTI इहा ॻाल्हि करे पई त जेकॾहिं असांखे निशान न मिले थो त असांजो प्लान A जेकॾहिं फेल थियो त असां वटि प्लान B तयारु मौजूदु आहे। ऐं पीपल्स पार्टी बि इहा ॻाल्हि करे थी त असां सां बि माज़ीअ में ईअं थी चुको आहे, तलवार असांखे न मिली त असीं तीर खयोंसीं पर चूंडनि में वियासीं, त को बि अहिड़ो बहानो, को अहिड़ो एक्सक्यूज़ जंहिंजो जवाज़ न हुजणु घुरिजे जंहिंसां इलेक्शन मुलतवी थिए। इन ॻाल्हि ते तव्हां आहियो कन्विंस जेकॾहिं सुभाणे PTI जे हक़ में फ़ैसिला न बि अचनि था अॻियां हली करे, पर चूंडनि ते हुनजो असरु न अचणु घुरिजे? बिल्कुलु, असीं सम्झूं था त असांखां तलवार जो निशान ज़िया जे दौर में गोरी वरितो वियो, उहो असां तीर ते आयासीं अॻिते हली करे, ऐं सुप्रीम कोर्ट छा थी फ़ैसिलो करे उहो ख़बर न आहे, पर अगरि उनखे मिले त सुठी ॻाल्हि आहे। न मिलण जी सूरत में हुननि खे इलेक्शन में अचणु खपे, वञणु खपे। ऐं असां जीअं 85 में असां मिस्टेक ठही हुई, बेनज़ीर शहीद सदाईं चवंदी हुई त 85 जी इलेक्शन असां पार्टिसिपेट न करे वॾी ग़लती कई, PTI खे बि हर हाल में पार्टिसिपेट करणु खपे। बाक़ी सुभाणे छा फ़ैसिलो थिए थो उहो अलाह बहितर ॼाणे, जजिस बहितर था ॼाणनि,
उन्हनि खे लेवल प्लेइंग फील्ड मिलणु खपे। इमरान खान के PTI के सभी के मिलणु खपे। लेवल प्लेइंग PTI के मिलन गुर्जे। मियां आजिम साहब आपकी तरफ आऊंगी, और आप तो कह चुके कल फैसले के बाद के लेवल प्लेइंग फील्ड की जानब ये पहला कदम है, और आज भी हमने देखा कि वो जो ट्रस्ट केस था 14 साल पुराना केस, उसमें भी एक बड़ा रिलीफ मुस्लिम लीग नून के हिस्से में आया है। क्या कहेंगे आप, अब लेवल प्लेइंग फील्ड को लेकर नून लीग मुतमैन है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए, सबसे पहले नादिया, आपने जो प्रोग्राम स्टार्ट किया है, तो आपने कल के जो फैसले से आपने प्रोग्राम का स्टार्ट किया है जी। तो मैं सबसे पहले तो अब पूरे पाकिस्तान से ये एक सवाल मेरा भी है, क्या जब मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब को ताहयात नहली दी गई थी और एक JAT बनाई गई थी, और जो उस वक्त के चीफ जो थे हाई कोर्ट के मियां साकिब निसार साहब, तो उन्होंने एक हमें पूरी कौम को डराते रहे कि जी हमने एक वॉल्यूम 10 भी रखा हुआ है, हम उसको खोल ही नहीं रहे। तो आप मुझे ये बताएं कि चलो मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब के साथ तो एक ज्यादती उन्होंने की, मुस्लिम लीग के कायद के साथ की, पाकिस्तान के वजीर आज़म के साथ की, जो पूरी कौम को नुकसान इन्होंने पहुंचाया, जो एक हुकूमत चल रही थी उसको एक प्लानिंग के साथ पूरी अपना पीरियड भी ना करने दिया, और पाकिस्तान को तरक्की की राह पे जो गामजन था, वहां पे अरबों डॉलरों का जो नुकसान मुल्क को पहुंचा, कौम को पहुंचा, और एक गलत एक्सपेरिमेंट किया। उस एक्सपेरिमेंट के लिए इन्होंने अपने एक नुमाया रोल अदा किया। आपको अभी ये बात नहीं है कि नाअहली ताहयात नहली खत्म हुई है, मसला यहाँ पे ये है, हम तो ये चाहते हैं कि दोबारा इस तरह का एक्सपेरिमेंट मुल्क के अंदर ना हो। अदलिया इस्तेमाल होती है, ये 2 दिन के अंदर आप देखें 2 केस जो सामने आए हैं, एक जुल्फकार अली भुट्टो साहब का जो उनको जो शहीद किया गया था बजरिया अदालत, तो वो केस एक सामने है, एक वजीर आजम को ताहयात नहल करार दिया गया, और उसके साथ साथ उसको लेवल करने के लिए फिर जंगीर तरीन को उसके लिए ताहयात नहल करार दिया गया। तो ये सारी चीजें अब अवाम के सामने हैं। अवाम को ये अदलिया और बाकी अदारे मिलके जो अवाम को, जो पब्लिक को नुकसान पहुंचता है, पाकिस्तान को नुकसान पहुंचता है, हमें सबको मिलके, तमाम पार्टियों को मिलके, तमाम अदारों को मिलके ये तहैया करना चाहिए कि आइंदा हमने पाकिस्तान की अवाम के लिए सबने मिलकर काम करना है, कोई ऐसा एक्सपेरिमेंट नहीं करना जो मुल्क को और अवाम को नुकसान पहुंचाए। ठीक, तो मियां आज़म साहब, एक तो ये हो गया कि आपने कहा कि तहैया कर लें, मतलब ये तो ठीक, लेकिन उसके लिए प्रैक्टिकली क्या करना होगा? जो आपने जिक्र किया कि सियासी इंजीनियरिंग का अदालती दरवाज़ा हमेशा के लिए बंद होना चाहिए, इसको मुस्तकिल बुनियादों पर बंद करने के लिए नून लीग कहाँ तक खड़ी है, और क्या प्रैक्टिकल इसका हल क्या है, क्या हो सकता है? देखें, पहली तो ये बात है कि आप प्रैक्टिकल, ये बात है कि प्रैक्टिकल सबसे पहले जो कानून साजी हमें नहीं की करने दी जाती, बारी अक्सरियत से किसी को इक़्तिदार नहीं दिया जाता, और ये सारा कुछ जो अदारे, जो लोग करते हैं, जो ये सारा, ये उनसे भी ये सवाल है कि उनको नहीं करना चाहिए। अब देखें, कल के फैसले के अंदर आप आर्टिकल जो 62(1)(f है उसको स्टेटस को कर दिया है, उसी को लेके नाहल करार दिया जाता था, ताहयात नहल करार दिया जाता था। अब उस आर्टिकल के ऊपर इंप्लीमेंट ही किसी किस्म का नहीं है। तो मैं ये समझता हूं जो पार्लियामेंट के अंदर भी जहां पे पाकिस्तान का कॉन्स्टिट्यूशन साइलेंट है, वहां पे भी हमें कानून साजी की जरूरत है बहुत सारी चीजों के ऊपर। अब आप देखें, एक तरफ ये बात हो गई कि कल के फैसले के अंदर कि कोई नहली नहीं है, 5 साल की भी नहली नहीं है, ताहयात भी नहली इस आर्टिकल के ऊपर नहीं होनी चाहिए। और दूसरी तरफ जो इलेक्शन कमिश्नर का एक्ट है उसके अंदर 5 साल की जो नहली है वो मौजूद है, और पाकिस्तान का कॉन्स्टिट्यूशन कुछ कह रहा है और जो इलेक्शन कमिश्नर का कानून है वो कुछ कह रहा है। तो ये बहुत सारी चीजें कानूनी तौर पे भी हमें सबको देखना चाहिए, हमारे जो लॉ मेकर हैं उनको भी देखना चाहिए, हमें भी देखना चाहिए, तमाम पार्टियों को। जो पाकिस्तान का कॉन्स्टिट्यूशन है जिसकी जद में सब हम खुद ही आ जाते हैं, फिर अदालतों को हम उनके पास हम चले जाते हैं तशरीह के लिए।
तो बहुत सारी ऐसी चीजें हैं कि हमें अदालतों में जाने की जरूरत ही नहीं पड़ती जब हम कानून साजी सही करें। ठीक, जब तो कानून पीटीआई साजी के हम साथ सही नहीं इस वक्त करेंगे, जो जी, तो पीटीआई के साथ जो इस वक्त जो मामला है, जो उनकी शिकायत हैं लेवल प्लेइंग फील्ड को लेकर, पाकिस्तान पीपल्स पार्टी तो बड़ा सपोर्ट कर रही है। वो कह रहे हैं कि मिलनी चाहिए, जिस तरह से दूसरी पार्टियों का जो हक जो हुकूक इस वक्त हासिल हैं इलेक्शंस को लेकर, वो पीटीआई के हिस्से में भी होने चाहिए। उसको नून लीग किस खाने में रखती है? देखें पीटीआई का और मसला है। पीटीआई का मसला सिर्फ जो 9 मई का मामला था वो है। जो 9 मई के मामले में मुलव्वस हैं वो खुद ही नहीं सामने आते। वो खुद ही कोई ना कोई गलती करके अपने पेपर जो उन्होंने जमा करवाए हैं, उनके ऊपर जो इतराजात लगे हैं, वो आके खुद फेस करें उनको। हमारे ऊपर भी अब हम कहेंगे मरियम नवाज के ऊपर आप देखें कि हमारे ऊपर इतराजात नहीं लगे, मियां नवाज शरीफ साहब के डॉक्यूमेंट के ऊपर इतराजात नहीं लगे, शहबाज शरीफ साहब के ऊपर इतराजात नहीं लगे, हम उसको फेस कर रहे हैं, हम अपीलों में गए हैं। तो बात ये है कि इनके पास ये जो 9 मई का इन्होंने जो सान्या इस मुल्क के अंदर किया है उसका इन्होंने जवाब देना है। और अगर किसी के ऊपर कोई एफआईआर है तो उसका सामना करें। ये क्यों भागे हुए हैं? उस जो एफआईआर दर्ज हैं उसका सामना करें, इंटरिम बेलें करवाएं, आए सामने, आके सामने उनको फेस करें। और पार्लियामेंट में जो जाना चाहता है वो बिल्कुल जाए, लेकिन बिल्कुल हमने किसी को भी, हमारा कोई ताल्लुक नहीं है। पाकिस्तान मुस्लिम लीग नून का ताल्लुक अगर है, आरओ का है, इलेक्शन कमिश्नर का मामला है, इंटरिम गवर्नमेंट का मामला है, वो इन सारी चीजों को देखे, वो सबके लिए एक माहौल बनाए। और तो उसी जिस आप तरह समझते हैं हमें मियां साहब, मुस्लिम लीग नून समझती है कि पीटीआई के साथ इस वक्त लेवल प्लेइंग फील्ड का मामला नहीं है, ये सारे मसाइल हैं या जो मामलात हैं वो 9 मई उसका एक मेजर रीजन है? नहीं, वो इनके देखे ना, मेन जो इनके ए टीम, बी टीम, सी टीम थी, ये सारे 9 मई में मुलव्वस थे। कौन नहीं था 9 मई में मुलव्वस? खान साहब 9 मई में मुलव्वस नहीं थे? खान साहब एडवाइजर नहीं थे? खान साहब ने उनको बकायदा एडवाइस नहीं किया कि आप 9 मई का वाकया जो हुआ है वो उन्होंने वैसे ही कर दिया है। यहाँ पे लाहौर में हम बैठे हुए हैं, लाहौर में जो इन्होंने मार रोड के ऊपर जिस तरह वो गए हैं कोर कमांड के घर में, तो किस तरह गए हैं, वो कौन कौन गए, वो सारी वीडियो सारी चीजें लीगल एक्सपर्ट भी हैं हमारे साथ मियां साहब, शबीर शेर साहब से उनसे ज्यादा पूछ लेते हैं, वो ज़्यादा ग्रिप रखते हैं कानूनी मामलात पर। शबीर साहब, अवाम छा चवंदो हिकिड़ी ॻाल्हि थी त जेको सियासी इंजीनियरिंग वारो मामिलो आहे उन जो मुस्तक़िल बुनियादनि ते को हल निकिरणु घुरिजे, पार्टी सियासी पार्टियुनि जो को किरदारु हुजणु घुरिजे। ॿी ॻाल्हि थिए पई त पीटीआई जो जेको मामिलो आहे उहो मसइलो अलॻि आहे, बाक़ी जेको ॿियनि कुझु पार्टी सां थियो उहे मामला अलॻि आहिनि। अवां छा चवंदो हिन ते? हिन वक़्तु जेके बि सूरत हाल जेका पैदा थी आहे उहा सभिनी खे ज़ाहिर नज़र अचे पई त हुकूमत इंजीनियर बणाई वई आहे। इलेक्शन खां पहिरियां हुकूमतूं ठही चुकियूं आहिनि। सरफराज़ बुख्ती जॾहिं इस्तीफ़ा ॾेई ऐं वञी थो बलूचिस्तान में पीपल्स पार्टी खे जॉइन करे, केरु नथो सम्झे पियो त सरफराज़ बुख्ती कंहिंजो माण्हू आहे ऐं माना बलूचिस्तान में पीपल्स पार्टी खे हुकूमत पिया ॾियनि। सिंध में ऐं बलूचिस्तान में ॿिन्ही में जेका मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी शेयर होल्डर हूंदी, ऐं हुते पंजाब में जेका जहांगीर तरीन ऐं मुस्लिम लीग नून शेयर होल्डर हूंदी। अहिड़ी तरह केपीके में हर शइ जेका उहा बिल्कुलु क्लियर ज़ाहिर लॻी पई आहे। जहिड़ी तरह उन जॾहिं सॼो बुनियाद ई उन ते विधो पियो वञे, इंजीनियर्ड गवर्नमेंट ठाही पई वञे त इलेक्शन कीअं न थींदी इंजीनियर। ही सभु उन में सियासी पार्टियूं सभई उन में मुलविस आहिनि। उहे ईअं चाहिनि थियूं पियो त अहिड़ी तरह सां उन्हनि खे ईअं इक़्तिदार मिलंदो रहे ऐं भारे फेरे सां ऐं सभिनी खे जेका घन चकर बणायो वञे। का बि सियासी पार्टी असुल ऐं हक़ीक़ी जमहूरियत चाहे ई कान थी पई। उन तरफ़ उन्हनि जो ध्यानु ई कोन्हे को, तवजो ई कोन्हे को, इंट्रस्ट ई कोन्हे को, दिलचस्पी कोन्हे का। उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको चाहिनि थियूं पियूं त हिकिड़े खे बिल्कुलु दबालट कयो, पोइ असांखे जेका असां पाण में हिसेदारी ॾियो। जेयू आहे या पीपल्स पार्टी आहे, मुस्लिम लीग नून आहे ऐं ॿियो जहांगीर तरीन वारी जेका नई पार्टी क्रिएट कई वई आहे, उहा उन्हनि जे अंदरि जेका आहे असां उहा जेको आहे सो उहो जेको बटर बांड आहे उहा हले पई, उनखे जेको आहे सो कनि था पिया। क़ौमी हुकूमत जेका तजवीज़ साम्हूं अचे पई इनखे कीअं पिया ॾिसो शबीर साहब? ऐं अवां सम्झो पिया त न पुठियां को इशारनि में को मैसेज बि आहे मुस्लिम लीग नून सां को इतिहाद थी सघे थो या के ॿिए पार्टी जे लाइ को इशारो मौजूदु आहे हिन में?
ॾिसो हुन में क्लियर ॻाल्हि आहे त इहे ई नेशनल पार्टी जेका ठाहींदा, क़ौमी पार्टी जेका ठाहिण वञनि था पिया, हुन में उन्हनि सभिनी खे हिसो था ॾियनि पिया। एसी ताईं जो हुन मञा जेको PTI जो हल्को आहे उन मञा टोड़ींदा, उन्हनि खे बि हुन में शामिल कंदा, उनखे हिसेदारी जेके आहिनि से उहे ॾींदा त भई तमामु उन में हिसेदारी में अचो। पर इलेक्शन्स खे पोइ तइ कयो। इलेक्शन्स खे हींअर बर्दाश्त ई कोन था कनि पिया त कोई इलेक्शन थिए ऐं उनजे ज़रिए का पार्टी जेका सा इक़्तिदार में अचे ऐं को मामिलो डेमोक्रेटिक सिस्टम जेको आहे अॻिते हली सघे। उनखे हर तौर सां जेको जमहूरी अमल आहे उनखे डिरेल करणो आहे। हींअर जेको मेन मक़सदु आहे उन कुवतुनि जो उहो आहे इहो। जी जी अभय साहब, हक़ीक़ी जमहूरियत ना कंहिं पार्टी जो को ध्यानु कोन्हे ऐं शबीर साहब जो तर्जुमा ॿुधो ऐं करीम साहब ऐं मियां अज़ीम साहब ॿुधो जेके ॻाल्हि कनि पिया त हीउ मामिलो बंदि थियणु घुरिजे, हीउ रस्तो हमेशह बंदि थियणु घुरिजे, पर प्रैक्टिकली छा थियणु घुरिजे उहो कंहिं पार्टी वटि को प्लान कोन्हे। असल में ॾिसो न, असांजा जेके जमहूरी दावो कनि था या जमहूरियत पसंदि आहिनि या जमहूरियत कनि था, उनजो मेन मक़सदु इहा आहे इक़्तिदार में रहणु ऐं उहो हिकिड़े उनजी आदत पइजी वई आहे। छो पावर प्रोटोकॉल जेको आहे सो हिते कमज़ोरी थी वई आहे हाणे सियासतदान जी, उनखे खपे। ॿियो वोटर बि सोचींदा यार हाणे हे अॻी दफ़े हुकूमत नहीं था, भला हाणे ॿिए पासे हलूं, इहो ट्रेंड आहे। त इहे सभिनी खां बचण जे लाइ त हर पार्टी जी कोशिशि इहा आहे त कंहिं न बि तरीक़े सां झुकी पऊं, वरी असां मुज़ाकरात कनि, असां कुझु हासिलु कनि, वठनि ॾियनि वठनि, इक़्तिदार में रहूं। बलूचिस्तान वारी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, त क्लियर नज़र अचे पई। हिकिड़ो वज़ीर दाख़िला इस्तीफ़ा ॾेई वरी पीपल्स पार्टी में शामिलु थी वरी जलसो कराए ऐलान कराए थो त असल में सिंध में पीपल्स पार्टी जे करे जो सिंध जी कॉन्फ्रेंस सियासत आहे उनखे वॾो नुक़सानु पहुतो ऐं केतिरा कॉन्फ्रेंस जेके पीपल्स पार्टी में अची आहे सेट में अची आहे। अहिड़ी तरह सां हाणे उहे कुवतूं चाहिनि थियूं त बलूचिस्तान में बि इनखे अप्लाई करे ॾिसजे मार्फत केयर ऑफ असद ज़रदारी। हाणे हे उते अप्लाई करण था चाहिनि। जॾहिं तुरबत वारो जलसो थियो त उते तक़रीर में चयो आहे त बाबा वेड़ वेड़ में कुझु न मिलंदो, हाणे अचो ॻाल्हायो त कुझु तव्हांखे सहूलियतूं वठी ॾियूं, नौकरियूं वठी ॾियूं, यूनिवर्सिटियूं खोले ॾियूं। हाणे इहे मामला जेके आहिनि सो तमामु मां सम्झो वॾा आहिनि, पर हाणे जी ॻाल्हि इहा आहे त इहे हिकिड़ी शयूं जेके अची वियूं आहिनि मामला जेके हिन में हिकिड़ो ट्रेंड अची वियो आहे त जेकॾहिं कंहिं पार्टी खे इक़्तिदार नथो मिले त पंहिंजी इंसल्ट फील थी करे भई असांखे इक़्तिदार न मिलियो, हुनखे मिलियो, इहो छो। हाणे उन में ज़ाहिर पोइ सभु खेॾनि था हिन सां, हिन खां कमु वठनि था, हिनखे झुकाइनि बि था, हिन सां मुज़ाकरात थियनि था त भई ॾे वठ जी ॻाल्हि कयो त हे सभु त राज़ी आहिनि। इहे शयूं आहिनि, इहा हिकिड़ी वॾी बदकिस्मती आहे। असल में हुअणु त ईअं खपे त जमहूरियत इहा आहे त जेका पार्टी अचे थी फुल पंहिंजो इक़्तिदार माणे 5 साल, पोइ वरी पेश थिए माण्हुनि जे साम्हूं त हुन छा कयो छा न कयो, उहे ॻाल्हियूं थियनि कोन थियूं। विच में का गवर्नमेंट ख़तमु थी वञे, वरी जेके वञनि था उहे बि नाराज़ था हलिया था वञनि, ज़ुल्म थियो असां सां, वरी हमदर्दी वठी था वञनि, वरी वापसि इक़्तिदार में वेठा आहिनि। हाणे सॼो मजमूई तौर जो नुक़सानु आहे उहो मुल्क जो थिए पियो, माण्हुनि जो थिए पियो, तालीम जो थिए पियो, बुनियादी सहूलियतूं माण्हुनि कोन थियूं मिलनि ऐं हिकिड़ो कल्चर ठही वियो आहे। असां वटि आम लफ़्ज़ इस्तेमालु सिंधी में न वाठा, हर को MP MLA या मिनिस्टर जो आहे उहो 10 15 20 50 माण्हू रखे थो जेके रुॻो उन नारा हणनि था, उन गॾु रहनि था, उन लाइ माहौल ठाहिनि था। त इहे शयूं थियूं आहिनि। ऐं हाणे जमहूरियत त ॾिसो न, इलेक्शन खटणु त आसान थी वई आहे न, तव्हांखे पैसे वारा 2-4 सरदार मिली वञनि, वॾेरा मिली वञनि, उहे ख़र्च बि कंदा ऐं हुनजी पंहिंजी बिरादरी बुनियाद ते जेको हुनखे वोट बि आहिनि ऐं माण्हू चयो असांजी बिरादरी जो माण्हू अचे, कुझु बि थी पए, लूलो आहे, लंगड़ो आहे, कमु थो करे, करप्ट आहे, क्रिमिनल आहे, पर असांजी बिरादरी जो माण्हू आहे। त इहो कल्चर मुतारिफ़ करायो आहे, ख़ासि तौर जो वॾो असरु सिंध ते पियो आहे। ऐं सिंध में हाणे शयूं हर नज़र अचनि पियूं त माण्हुनि लाइ छा थियो आहे ऐं सियासत छा पिया कनि ऐं सॼो ज़ाहिर हाणे पीपल्स पार्टी ते हिकिड़ी वॾी तनक़ीद बि थिए पई छो त हुकूमत हिन वटि हुई हमेशह। इहे शयूं आहिनि, हाणे छा थो करे सघिजे, हिकिड़ो माहौल अहिड़ो ठही वियो आहे ऐं उन तहत सभु हलनि पिया। ठीकु, त भाई साहब पोस्ट जेको इलेक्शन सिनेरियो हूंदो उन में का होप तव्हांखे नज़र अचे पई, छाकाणि त हिन वक़्तु बि जेका असां ॻाल्हि कयूं पिया त तकरारी मामला घणा नज़र अचनि पिया। माज़ी जी भेट में तव्हांखे लॻे पियो त हे इलेक्शन थोरी कुझु वधीक कॉन्ट्रोवर्शियल थींदी पई वञे? असल मामलात जेके आहिनि सभु होरिया पंहिंजे मंतक ॾांहुं वञनि पिया, फाइनल राउंड की तरफ़ वञनि पिया। हिकिड़ो उहो वक़्तु बि हुयो न, असांखे ख़बर न पवंदी त कीअं हुकूमत ठही, का ख़बर न हूंदी। हाणे मीडिया हिकिड़ी वॾी फास्ट थी वई आहे, तेज़ थी वई आहे, ख़ासि सोशल मीडिया बेकाबू आहे, हिकु हिकु शइ जेका साम्हूं अचे थी। हाणे सभु कड़ियूं मिलायूं था, हर शइ नज़र साम्हूं अचे पई त भई हाणे छा थियण वारो आहे, छा थींदो, हे छा पियो करे। नज़रियात त हाणे बयानु ख़तमु थी न, उसूल नज़रियात आहिनि कोन। हाणे वॾे असां खां वठी ताक़तवर माण्हुनि जे ज़रिए ताक़तवर माण्हू अचनि था
ऐं ग़रीबनि ते ज़ुल्म करे पंहिंजो टाइम पूरो करे हलिया था वञनि। हाणे इहा हिकिड़ी शइ अची वई आहे असांजे साम्हूं, ॾिसूं था पिया त शयूं क्लियर थी वियूं आहिनि। करीम साहब, पोइ ही जेका सूरत हाल आहे तजियो जेको अचे पियो साम्हूं, त ज़ाहिर आहे ही मामला परसेप्शन्स तमामु घणा इंपॉर्टेंट हुजनि था, जेके इलेक्शन खां अॻु जुड़नि था, ऐं उहे पोलिंग डे हुजे या पोस्ट इलेक्शन सिनेरियो हुजे, उन जी सॼी कहाणी बयानु कनि था। त इन में अवाम किथे बीठल आहे, नज़रियाती पार्टियूं जेके नज़रियनि जूं दावा कंदियूं आहिनि उहे किथे रहंदा, किथे स्टैंड कंदा, ऐं केतिरो ॾुखियो हूंदो इन क़िस्म जे माहौल खां पोइ जेका बि पार्टी हुकूमत ठाहींदी, त उन जे लाइ जेके वॾा चैलेंजिस हुआ मुल्क जा, सियासी तौर ते इस्तेकाम आणणु या मईशत खे हिकिड़ो सुठे पासे तां पंहिंजे पेरनि ते बीहारणु, उहे केतिरो ॾुखियो थी वेंदा? ॾिसो, क्लासिकली जेको आहे सो इलाही ॻाल्हियूं जेके दोस्तनि सां अग्री थो कयां, पर मसइलो आहे त हिकिड़ो पेशेंट आहे ऐं उहो अचे थो जंहिंखे बचाइणो आहे डॉक्टर खे, त पोइ इलाही चीज़ूं कॉम्प्रोमाइज़ बि थींदियूं आहिनि, सर्जरी बि थींदी आहे। ॿियो को वे छा आहे, अगरि इलेक्शन नथी थिए त पोइ छा थिए थो सभिनी खे ख़बर आहे। बहितर इहो आहे त कम से कम नंढनि सूबनि ऐं मज़लूम माण्हुनि जे लाइ इलेक्शन ज़रूरी आहे। क्लासिकल ॻाल्हियूं अगरि असां कंदासीं त पोइ त माशाल्लाह नज़र पई अचे, ऐं पोइ जनरल जा वारो सिस्टम नज़र थो अचे इलेक्शन्स जी, ऐं कोशिश इहा थिए त हर को पार्टिसिपेट करे, नेशनल गवर्नमेंट ठहे, चीज़ूं अॻियां वधनि, सॉवरेंटी ऑफ द पीपल एंड सॉवरेंटी ऑफ द पार्लियामेंट थिए, बजाए जेके ॿिए पासे मार्शल आर्ट्स अचनि ऐं 10 साल ताईं जमहूरियत न हले, त पोइ वे आउट फ़िलहाल इहो ई नज़र पियो अचे। इहे क्लासिकल हालात वारी डिस्कशन में नथियूं अचनि, पर प्रैक्टिकली इहा ई चीज़ फ़िलहाल नज़र थी अचे पाकिस्तान में। ॿी ॻाल्हि, हिते जा हालात छा था थी, अफ़गानिस्तान, सेंट्रल एशिया ऐं वॾी ताक़तूं जंहिंमें अमेरिका, चीन ऐं रूस, उहे कमिंग 2-4 महीने में शयूं नज़र ईंदियूं त हिन ख़िते में आया गड़बड़ थिए पई छा वॾी। जॾहिं बि गड़बड़ थींदी आहे त पाकिस्तान जी जमहूरियत मुतासिर थींदी आहे। इहे शयूं बि असांखे ॾिसणियूं आहिनि। फ़िलहाल वे आउट इहो ई आहे त कंहिं बि सूरत में इलेक्शन थी, ऐं इहो ई वे आउट आहे पाकिस्तान जे माण्हुनि जो। ठीकु। ऐं करीम साहिब, गॾोगॾु इन ते बि ज़रूरु ॿुधाइजो त जेके डेवलपमेंट सिंध अंदरि नज़र अचनि पियूं, पीपी मुखालिफ़ इत्तेहाद बि नज़र आया, ऐं कुझु ॿियूं डेवलपमेंट्स पे पॉलिटिकल फ्रंट ते नज़र अचनि पियूं, इनखे पीपल्स पार्टी कीअं पई ॾिसे? ॾिसो, हाणे डेवलपमेंट्स थियनि पियूं, ऐं यकीनन मुस्लिम लीग नून जे जेके ज़हन में जेके ॻाल्हियूं आहिनि, ऐं हू जेको इतिहाद ठाहिण पई वञे या सोलो फ्लाइट करण थी चाहे, उनमें त उहो कामयाबु कोन थींदा कंहिं बि सूरत। ऐं ज़रूरी न आहे त पंजाब सॼो जहांगीर तरीन ऐं PTI खणी ऐं MQM खणी वञे, सॉरी मुस्लिम लीग नून ऐं जहांगीर तरीन खणी वञे। पोइ पीपल्स पार्टी बि आहे, PTI बि आहे, ऐं नेक टू नेक ट्रायंगुलर या स्क्वायर फाइट्स थींदियूं जिते किथे। रिज़ल्ट छा थो थिए नोबडी नोस। KP जी बि इहा ई सिचुएशन आहे, उते बि ट्रायंगुलर फाइट्स थींदियूं। उन ट्रायंगुलर फाइट्स में जेको खटंदो आई डोंट नो। बलोचिस्तान में बि हिकिड़ी मखसूस हालात आहिनि, ऐं उन में छा थिए थो प्रिडिक्ट करणु बेफज़ूल आहे। सिंध में पीपल्स पार्टी खे कराई आहे, ऐं इंशाल्लाह उहो मेंटेन रहंदी, पर प्रैक्टिकली ऐं प्रैग्मेटिकली इहो ई हल आहे कि इलेक्शन्स थी, डेमोक्रेसी हले। बाक़ी हाणे इलेक्शन्स में पार्टिसिपेट न करणु ऐं डेमोक्रेसी न अचणु, उहो सुसाइड हूंदो पाकिस्तान जी कौम जे लाइ, सभिनि जे लाइ। ठीक। मियां आज़म साहब, इलेक्शंस को लेकर आपने सुनी डॉक्टर करीम ख्वाजा साहब की बात, इस पर कुछ रिस्पॉन्ड करना चाहें तो ज़रूर कीजिएगा, और साथ साथ ये भी कि ठीक जो बात हो रही है यहाँ पर कि बहरहाल जो हालात हैं इनका जो एक वे फॉरवर्ड है वो इलेक्शंस की तरफ ही जाता है। ना होने की सूरत में, मुलतवी होने की सूरत में जो मामलात हैं वो मज़ीद एक ख़राबी की तरफ जाएंगे।
लेकिन इस किस्म की सूरत हाल में जिस तरह से ये मामला नज़र आ रहे हैं, आप क्या देखते हैं पोस्ट सिनेरियो जो इलेक्शन है होगा, जो पोस्ट इलेक्शन सिनेरियो जो माहौल बनेगा, उसमें चैलेंजेस ज़्यादा नहीं होंगे? किस तरीके से ये सारी पार्टीज़ जिन बड़े चैलेंजेस का कब से आवाम को ये कहा गया, वादा भी किया गया कि जो मईशत को हो गई या दूसरे जो मामलात हैं उनका एक हल है इलेक्शन, लेकिन इस किस्म के इलेक्शन कितना फ़ायदा दे पाएंगे और कितनी आप मुल्क की खिदमत कर पाएंगे इस किस्म के माहौल में पार्टीज? देखिए, पहली तो बात ये है कि इलेक्शन 8 फरवरी को बिल्कुल होने चाहिए और इस पे मुस्लिम लीग नून का जो मौक़िफ़ है, हम तो बिल्कुल 9 फरवरी के इलेक्शन को देख रहे हैं और उसकी हम भरपूर तैयारी भी कर रहे हैं। 8 फरवरी दूसरी पार्टियां, लेकिन 8 फरवरी सॉरी 8 फरवरी की हम सब पार्टियां तैयारी कर रही हैं, लेकिन 8 फरवरी से पहले जो खदशात भी नजर आ रहे हैं, जो कि सेनेट के अंदर जो करारदाद पेश की गई है, उसको भी गौर से देखना चाहिए कि उसमें किसकी साजिश है और किसके कहने पे इन्होंने ये किया है। ये भी एक गौर तलब और ये अवाम के अंदर ये इंतशार फैलाने वाली बात है। और 8 फरवरी का जो इलेक्शन है, पहले ही हमारे पास टाइम बहुत कम है और इलेक्शन का जो माहौल की आप बात करें, इलेक्शन का माहौल इंशाल्लाह 1-2 दिन में बन जाएगा, क्योंकि टिकटों के जो मामला तमाम पार्टियों के अंदर थे और जब टिकटें जब जमा करवानी है आरओ के पास, तो उसके बाद जिस जिसको निशान जो इलेक्शन का भी एक माहौल बन जाएगा। तो जहां तक जहां तक आप बात कर रहे हैं कि माशी हालात की, देखें जब हुकूमत बनेगी और तमाम पार्टियां पार्लियामेंट में जाएंगी, तो मैं ये समझता हूं एक कौमी सोच लेके पार्लियामेंट में हमें जाना चाहिए और पाकिस्तान जो माशी बहरान के अंदर है और इस बहरान से पाकिस्तान को हमने तमाम पार्टियों ने किस तरह निकालना है, तो ये एक जिस तरह हमने पीडीएम की हुकूमत सब पार्टियों ने मिलकर की है, मैं ये समझता हूं कि ये जो इलेक्शन आने हैं इसके बाद भी जो जो पार्टी जिस अक्सरियत से पार्लियामेंट में जाएगी उसके मुताबिक मैं ये समझता हूं कि सबको मिलकर पाकिस्तान की खिदमत करनी चाहिए और पाकिस्तान को इस बहरान से निकालना चाहिए और पाकिस्तान के साथ जो खिलवाड़ पहले किए गए हैं उनसे हमने कैसे बचना है और आइंदा के लिए पाकिस्तान की दफा को कैसे मजबूत करना है। खित्ते के जो हालात हैं, जो इस वक्त खारजी हालात पूरी दुनिया के अंदर चल रहे हैं, उन हालात के मुताबिक भी हमने अपनी दफा को मजीद किस तरह मजबूत करना है। ये सारी जो चीजें हैं, ये सारी चीजें हमारे सामने हैं। जब हम इंशाल्लाह इक्तदार में आएंगे, मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब चौथी मरतबा इंशाल्लाह वजीर आजम बनते हैं, तो उनका माजी भी आपके सामने है कि 3 दफा जब वो वजीर आजम रहे हैं तो 3 दफा मुल्क को उन्होंने किस तरीके से तरक्की की राह पे गामजन किया और इंशाल्लाह ताला अब जब वो चौथी मरतबा वजीर आजम बनेंगे तो इस वक्त मैं ये समझता हूं जो पिछले सारे 3 दौर गुजरे हैं ये सबसे मुश्किल वक्त होगा और जो भी हुकूमत बरसरे इक्तदार हमारे साथ कोशिश करेंगे सबको मिला के चलें और एक ही 1 पॉइंट एजेंडा होगा कि इस मुल्क को हमने बहरान से निकालना है और आइंदा कोई किसी किस्म का ऐसा एक्सपेरिमेंट नहीं होने देना जो मुल्क को नुकसान पहुंचाए। ठीक, शबीर साहब, अदालती फ्रंट एंड ताईं इलेक्शन अचण ताईं तमामु घणो अहम रहंदो, छाकाणि त ज़िक्र थिए पियो जेके ख़दशा आहिनि या जेके रुकावटूं आहिनि या जेके साज़िशूं थींदे नज़र अचनि पियूं इलेक्शन खे वठी करे, हिकु भेरो वीह रवां सम्झो पिया त मामला वरी बि जेके फाइनल थींदा या जेके रुकावटूं या मामला नज़र अचनि पिया आहिनि जो वरी बि हल जुडिशियल फ्रंट ताईं निकिरणो आहे? इहो जेको हिन महिल फ़ैसिलो कयो इलेक्शन जो, इहो कोर्ट खे न करणो हुयो, इहो इलेक्शन कमीशन खे आज़ादु छॾिणो हुयो। छाकाणि त जेके हींअर जेके फितना पैदा कया पिया वञनि ऐं जेका सूरत हाल पैदा थिए थी पई ऐं इहा इलेक्शन मुलतवी थी वई त पोइ हेॾी वॾी अदालत जे वर्डिक्ट जो छा थींदो? उहा अदालत पोइ काथे बीहंदी, माण्हुनि जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधंदी, माण्हुनि जे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो जवाबु ॾींदी? इन मामले खां कोर्ट खे पाण खे अलॻि करणु खपंदो ऐं कोर्ट पाण खे अलॻि न पई करे ऐं पॉलिटिक्स जो सियासत जो हिसो बणिजंदी थी वञे पई। न हुकूमत खे पंहिंजो कमु करणु थी ॾिए, न ई जेका असां सियासतदाननि खे पंहिंजो कमु करणु थी ॾिए, न ई इलेक्शन कमीशन खे कमु करणु थी ॾिए।
उहा मुसलसिल लगातार जेके आहिनि सो हाणे इहो इफ्तिखार चौधरी ने जो बुनियाद विझी वियो। हाणे त जेको आहे सो अॻु में रिपोर्टिंग थींदी, हाणे सभई टीवी जूं कैमराऊं जेके आहिनि से उहे हुते फिट आहिनि कोर्ट में। समूरा केस जेके बि क्रिमिनल केस आहिनि ऐं तक़रीबन सॼे मुल्क जे अंदरि 5-10 जेके माण्हू फांसी घाटनि में पिया आहिनि उन्हनि जा केस कोन था हलनि पिया। जेके उमिरि कैद माण्हू कटे जेलनि मां ॿाहिरि था वञनि पिया उन्हनि जूं अपीलूं उते जेके आहिनि से फाथियूं पियूं आहिनि। आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कोर्ट जेका बणिजी वई आहे उहा पॉलिटिक्स जे लाइ, सियासी मसइलनि खे हल करण जे लाइ। इहो कोर्ट जो कमु ई कोन हुयो, इहो सियासतदाननि जो कमु हुयो, इहो जमहूरी इदारनि जो कमु हुयो, पार्लियामेंट जो कमु हुयो, इलेक्शन कमीशन जो कमु हुयो। इहो अदालत जो कमु ई कोन्हे को। अदालत सॼे मामले खे फिटाए पई, ख़राब पई करे, अञा वधीक ख़राबी तरफ़ पठियूं पई वञे। जी ठीकु आहे भाई साहब, तमामु अहम ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे जेको बुनियादी कमु हुजे थो इलेक्शन खे वठी करे, त पहिरियों नालो इलेक्शन कमीशन जो असांजे ज़हनुनि में अचे थो। निगरान सेटअप हले थो त निगरान हुकूमतुनि जो जेका ज़िम्मेवारी हुजे थी। शबीर साहब जी ॻाल्हियुनि सां केतिरो एग्री कंदो जेका ॻाल्हियूं कनि पिया त कोर्ट सगोरी खे अलॻि रखिणो पंहिंजे मामलनि खे, इन मामलनि खे? ॾिसो न, असां सम्झूं था त इलेक्शन कमीशन जेका आहे आज़ादु ख़ुदि मुख़्तियार इदारो आहे ऐं माज़ी में फ़ैसिला कंदो रहियो आहे, हाणे बि करे पियो। हाणे जेको अदालतुनि जो मामिलो जीअं शबीर साहब चयो, असल में जेके अहम मामला आहिनि जेके सालनि खां कोर्टुनि में पिया आहिनि उहे केस हलनि ई कोन था। अचानक नओं कोई केस सियासतदान जो अची थो वञे जो ॾींहुं ॿ पुराणो आहे, उन ते सभु जज लॻी था वञनि, अदालत लॻी थियूं वञनि। त इहो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे न। या त पोइ इन लाइ कोई शासन लाइ अदालत अलॻि हुजे त उहा शायदि उन को डील करे या कंहिं तरीक़े सां। इहे बुनियादी इहे शयूं आहिनि। ऐं हर को जे ॾिसे थो जिथे थोरी ॻाढ़ी आहे त उहो अदालत जो करे थो। इहा ॻाल्हि बि आहे त अदालत जे थ्रू जेको स्टैम्प लॻी थो वञे न, उहो सभिनी ख़ुशि था थियनि त भई हाणे जेको आहे कमु पको थी वियो। जी जी। हाणे इहो स्टैम्प जे चकर में जेके सभु उन में लॻा पिया आहिनि त कंहिं तरीक़े सां उतां खां असांखे अहिड़ो को फ़ैसिलो अचे जो असांजे हक़ में हुजे। ऐं अदालती फ़ैसिले कंहिं ज़माने में वॾी अहमियत ॾिनी वेंदी आहे। असांखे अदालत फ़ैसिलो कयो आहे, हर को ख़ामोश। हाणे उन में नयूं नयूं शयूं अचनि पियूं, उन ते तनक़ीद बि थिए पई, उन फ़ैसिलनि ते उन ते इम्प्लीमेशन खे रोकियो वञे थो, घणियूं शयूं अचनि थियूं साम्हूं। त इन करे फैसला प्रिडिक्ट थियनि था, बिल्कुलु सोशल मीडिया ते अॻी डिस्कस थियनि था त को अहिड़ो जेॾी अदालतूं हाणे डिस्कस में आहिनि पहिरियों किथे हूंदियूं? जी जी न हुयूं न। त ॻाल्हि आहे त इहो त पाण जेको आहे सो चीफ जस्टिस साहिबु माज़ी में उन चयो त भई इहा बिल्कुलु हक़ीक़त जे शबीर साहिबु चयो त भई पुराणा केस सालनि खां पिया आहिनि जेके अॻियां पिया तवान जा पिया आहिनि, क़तलनि जा पिया आहिनि, झगड़नि जा पिया आहिनि, प्रॉपर्टियुनि जा पिया आहिनि ऐं फैमिली मैटर्स पिया आहिनि माण्हुनि वटि, लाइन लॻी पई आहे। उहे थियनि ई कोन था पिया, हली कोन था थियनि, उन जेको केस हले पियो। हे नवां केस ताज़ा उनखे पोइ जेको आहे फौरी तौरु फ़ैसिला ॾियणी कनि। इहा मां सम्झां थो त अदालत खे पंहिंजो फ़ैसिलनि जो रुख मोड़णु खपे ऐं उनजी तरजीहात चेंज करणु खपनि। पर मां सम्झो पिया त हाणे इलेक्शन ताईं ही मामला नज़र ईंदा, छाकाणि त असीं पॉलिटिकल क़यादत जा केस ॾिसूं या असीं जेके मामला ॾिसूं था त हीअ त नज़र अचे पियो त इलेक्शन जी पोलिंग डे खां पहिरियां ताईं बि आख़िर ताईं बि मामला नज़र ईंदा अदालती फ्रंट ते। अदालतूं हिकु वॾे अरसे खां इन्हनि सियासी फ़ैसिलनि में जेको आहे इन्वॉल्व थी चुकियूं आहिनि ऐं हर को हाणे इन तरफ़ ॾिए थो त भई जेको आहे सो हाणे आम जुमिलो आहे उहो चवणु खपे या न करणु चवंदा भई वकील खां बहितर माण्हू जज करे डायरेक्ट त उहो फ़ैसिलो जल्दी मिलंदो ऐं तव्हांजे हक़ में अची सघे थो। हाणे इन में बि जेको आहे सो जेके बि सियासी पार्टियूं आहिनि तव्हां ॾिसो उन सुठा सुठा वकील पाण रखिया आहिनि, कंहिं उहिदेदार जे तौर ते MLA जे तौर ते कंहिं यानी उन हुअणु खपनि, ज़रूरी आहे उनजे लाइ। उनखे ख़बर आहे त बचत इन में आहे कंहिं न कंहिं तरीक़े अदालत में पहुचणो आहे। भई इहे नेब में केस था हलनि, करप्शन जा केस आहिनि, ॿिया केस आहिनि, इहे सॼियूं शयूं। त इन करे हिकिड़ो वॾो फोकस शिफ्ट थियो आहे लीगल विंग ॾांहुं, त हिकिड़ी पॉलिटिकल बिल्कुलु हर सियासी पार्टी जे अंदरि वकीलनि खे वॾी अहमियत ॾिनी वेंदी आहे। सिर्फ़ु इन करे त अदालती मामला तमामु घणा आहिनि। तो इन करे मजमूई तौर ते जेको असांजी सियासत में जेको इहे गड़बड़ थी आहे या मजमूई तौर उन में इहे सभु शयूं शामिल आहिनि। त इन करे इहे मामला थियनि पिया ऐं हर कोई कोशिशि थो करे त भई प्रूफ न मिले कंहिं तरीक़े सां। अदालत में वञूं त हर को जेको अहिड़ा फ़ैसिला करे थो त कंहिं ॿिए तरीक़े सां करे थो, खुफ़िया अंदाज़ सां करे थो, त अदालत ताईं को प्रूफ न वञे, सुभाणे ॿी पार्टी पहुची वञे तव्हांजे मुखालिफ़ अदालत में, उहा फ़ैसिलो वठी सघे थी को। हाणे इहे मामला अदालतुनि जा किरदार जेके आहिनि उहे बि हाणे निमाया थियनि पिया, सभिनी साम्हूं आहिनि। भाई साहब अवांजी वरी महिरबानी, शबीर शेर साहब, मियां अज़ीम साहब, डॉक्टर करीम ख्वाजा साहब। नाज़रीन गुफ्तगू उहा ॿुधी, मामला वाकई गंभीर आहिनि, पर जीअं जीअं पार्टीज़ दावा कनि पियूं त असीं सभु चाहियूं था त जेको रस्तो आहे, जेको वे फॉर्वड आहे इन गंभीर सूरत हाल मां निकिरण जो, उहो इलेक्शन्स आहिनि। पर इलेक्शन खे वठी करे बि खोड़ शयूं आहिनि त इलेक्शन शफ़ाफ़ केतिरियूं थी सघंदियूं, इलेक्शन जे
फ्री एंड फेयर हुजण वारो सवाल बि तमामु घणो अहम आहे। शफ़ाफ़ियत ते बि तमामु घणा सवाल मौजूदु आहिनि। त हाणे ॾिसिजे त उन्हनि जो जवाबु जेके लाॻापियल इदारा आहिनि या उहे जेके धुरियूं आहिनि जिन जे मथां इहा ज़िम्मेवारी आहे उहे केतिरे हद ताईं अदा कनि थियूं। असीं अव्हांखे अपडेट करण जो सिलसिलो जारी रखंदासीं। अॼोके प्रोग्राम में अव्हां खां इजाज़त वठंदासीं। पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। बट सुभाणे अव्हां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।